मुमताज़ मौलाई साहिब जा इलाही कलाम जेकी पाण हाणे ॻाए थो पंहिंजे नाले ते पहिरियां जलाल चुगी में ॻाराए चुको आहे पंहिंजे नाले ते। हुन हिकिड़ो गिला हाउस खोलियो आहे 107 जी हालत मां तोखे सुञाणींदो आहियां तूं पंहिंजे होश हवास में रह त बहितर अथई। हाणे वरी ॿिया नाला वरी विच विच में अचनि था त माण्हू सोचींदा यार जलाल चुगी त मुमताज़ चांडे नाले ॻायो, हाणे मुमताज़ मौलाई पाण वरी जेको आहे ॻाए थो बाबा फलाणे जे नाले। इहो सिस्टम अॼुकल्ह वधीक हले थो। उहो आहे मूंखे जेका मौला इज़त आहे न, तूं कुझु बि कर, तूं हिन दीवारुनि सां मथो हणी पंहिंजो मथो फाड़े विझंदे न, मौला जेका पंथनि जे सदके में मूं फ़क़ीर खे इज़त ॾिनी आहे पर मुंहिंजी इज़त हूंदी जेसिताईं मुंहिंजी ज़िंदगी आहे, जेसिताईं मुंहिंजो अलाह साईं न ठीकु आहे ज़रूरी न आहे त ईंदा आहिनि की वेंदा आहिनि। अलीशर साहब तव्हां कहिड़ियुनि सिन्फ़ुनि ते घणी दफ़ा आज़माई कई आहे? जी कहिड़ियुनि असांजे फ़सुल जा मौलाई मुमताज़ जा या शबद बि ॻायो, तक़रीबन घणनि ॻायो, छो जो पहिरीं ॻाल्हि त मां इहा कंदुसि त मुंहिंजो उस्ताद ज़म्मा ख़ाशकेली आहे। हा हा उस्ताद में वेठो आहे तव्हां सां गॾु। जंहिं मूंखे गानो ॿधो आहे। हा हा ऐं तव्हां पाण कहिड़ियूं सिन्फ़ूं लिखियूं आहिनि? तोखे भाउ घणा राग ईंदा आहिनि? अचु हिते, अचु मुंहिंजे साम्हूं ॻाल्हाए त तोखे घणियूं सिन्फ़ूं ईंदियूं आहिनि, घणा राग ईंदा अथई? असां तक़रीबन इलाही कया आहिनि। दर्द लिखंदो आहे। दर्द जे हिसाब सां भई इहा आहे न, दर्द में बि कहिड़ी सिन्फ़ लिखंदा आहियो उहो त पुछाई आहे। हिकिड़ो मूं काफ़ी आहिनि कलाम आहिनि, मूंखे हींअर यादि बि थोरा घटि आहिनि, पर दर्द जे हिसाब सां इहो बि आहे जीअं त असां तुंहिंजी मोहबत में अञा ताईं यार लोड़ियूं पिया, पखीअ वांगुरु उॾारे छॾी, पट ते पेर न खोड़ियूं। असां तुंहिंजी मोहबत में अञा ताईं यार लोड़ियूं पिया, पखीअ वांगुरु उॾारे छॾी, न पट ते पेर खोड़ियूं पिया। अलाए कहिड़ी सिन्फ़ आहे इहा धुन आहे असां धुन थो पुछाए कयां। हुन हिकिड़ो गिला हाउस हा खोलियो इहा आहे। धुन आहे उर्फ़ जा जलाल बि। तूं माना शाइर न आहे, शाइर हिकिड़े जी बेइज़ती कई आहे, सिंध सॼे जी बेइज़ती कई आहे शाइरनि जी। तोखे सीनियर जूनियर जेको शर्म हया न थियो आहे, घुराए थो प्रोग्रामनि में, हिते तूं बेइज़ती थो करे, ज़मा जहिड़ो हिकिड़ी सिट त तूं लिखी ॾेखार। तोखे त इहा ॻाल्हि पंहिंजी सोट सॻी फलाणी टीरी मटी मटी हुई, कंहिंखे बदनाम करे फनकार थी पोइ छा? माण्हू पंहिंजे गिरेबान में ॾिसे, हिकु आङुर जॾहिं ॿिए ते खणिजंदो आहे न त टे आङुरियूं पाण ॾे विझनि थियूं। ऐं मूंखे यकीन आहे या तव्हांजे इदारे जी मां पोस्ट थियल आहे, छोकी जंहिं वीडियो ठाही आहे न, ईअं कंप्यूटर यूट्यूब ते न चढ़ियो, अॻु में अची वियो तव्हांजो प्रोग्राम जी अली शेरी वञी तव्हांखे वञी लॻो ज़मा ख़ासि कयलु। शर्म कयो यार, सीनियरनि सां ईअं था कयो, ईअं तव्हां फैज़ वठंदो, दिल्ली रंजाए सीनी तव्हां फनकार सॾिबो, दुनिया में इज़त माणींदो त असां फनकार ॻायो हो, वधी उस्ताद शागिर्द आहे पाण जलाल बि ॻायो हो, माना सिंपल आहे या बेवफ़ाई आहे सिधी आहे। हा त छॾे वियो आहे या त पोइ हाणे दाऊं ॿियो करे। न न पर सिन्फ़ कहिड़ी आहे शाइरीअ जी? बेवफ़ाई जो ज़िक्र आहे। हा सिन्फ़ कहिड़ी आहे तव्हां साहिबु तव्हां इहो ॿुधायो? जुदाई। जुदाई त सिन्फ़ न हूंदी आहे न। जुदाई सिन्फ़ माना उहो आहे कहिड़ो पैरामीटर कहिड़ो आहे शाइरीअ जो इहो? मक़सदु हिन मक़सदु इहो ॾिस, असां पंहिंजे यारीअ में लोड़ियूं पिया, छा चयोसि हा त बेवफ़ाई आहे। जेॾा बि छिकी ओॾा मञी सघे थो गीत ई। न पर मां चवां थो जीअं असां राग में चवंदा आहियूं न भाई कहिड़ो राग आहे, हा। शाइरीअ में बि ईअं त हीअ कहिड़ी सिन्फ़ आहे? तोखे भाउ घणा राग ईंदा आहिनि? अचु हिते, अचु मुंहिंजे साम्हूं ॻाल्हाए त तोखे घणियूं सिन्फ़ूं ईंदियूं आहिनि, घणा राग ईंदा अथई? सस्ती शोर खपई या सफ़ा सफ़ा सस्ती खपई? चरिया भेण मूंखे भाउ ॾाढी तो ते इर्षाद जागराणी, भले तूं तुरम ख़ान हुजे पंहिंजी जॻह ते, तोसां शाइरनि जी दिलज़ारी थी कंदे। ऐं मां सिंध टीवी जे इंतिज़ामिया खे बि गुज़ारिश कंदुसि त अहिड़े वाहियात होस्ट खे हटाए वञे जेके का ख़बर कोन्हे, न ॻाल्हाइण जी न छाजी वाहियात कलाम ॻाए थो, पाण होस्ट करे थो 2 कलाक वेही, तोखे छाजी अदब जी ख़बर आहे? छा अदब लिखियो थी? ऐं लफ़्ज़ कंहिंजो मुताज न आहिनि। छा साईं जो शेर आहे त कंहिंखे राम मिलियो, कंहिंखे वोड़ींदे वरिया थिया, कंहिंखे राम मिलियो हिकु राति में, तोखे सीट मिली आहे, हिकिड़ा सादड़ा माण्हू। अली शेर भले अण पढ़ियल आहे, शाइरी पाण कंदो आहे, तूं अचेसि तूं साम्हूं कलाम लिखरासि, न लिखी ॾे ॾंड मां भरे ॾींदुसि। उहा क्लिप खणी तव्हां ढंढोरो ॾिनो आहे त फलाण 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 फलाण, ॿिए कंहिं ॿिए अदीब सां त ईअं करे पुछ, हे जेको अदीब विहारे थो न इन खां त पुछ त केतिरियूं सिन्फ़ूं लिखियूं अथव? लफ़्ज़ त मूंखे ॾाढा था अचनि, तूं शाइर जी हिकिड़ी दिलाज़ारी कई आहे, वधीक नथो चवां, पर अलाह ख़ुशि रखई। ऐं सिंध टीवीअ जे इंतिज़ामिया खां मां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत थो कयां त अहिड़े वाहियात होस्ट खे
हटाए वञे। असां जेको सिंध जे शहरनि जी सरियां वेही तज़लील करे, हा तोखे खान साहिबु हुजे, ॼाणू हुजे, पोइ पुछ ॿिए खां। उहो पुछकारी हलकारी परे 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 थी पाण खे ॾिस पंहिंजे गिरेबान में ॾिसबो आहे, पोइ ॿिए कंहिंजे लाइ ॻाल्हाइबो आहे। जंहिं दोस्त खे इज़त नथा ॾियो त न ॾियो। तव्हां डेली शेर पाण कोन आहियो, ज़मा ख़ासि केली पाण तव्हां मेड़ खणी कोन आहियो त मूंखे घुरायो। तव्हांजे इदारे मां कंहिं फ़ोन कई हूंदसि, तंहिं इदारे मां चयो हूंदुसि